निशान सुन गह गहे निशान सुन गह गहे निशान सज गज रथ पद चर सज गज रथ पद चर तुरगले चले अगवान तुरगलेन चले अगवान तुरगलेन चले सुन गह गहे निशान सुन गह गहे निशान बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे हिन श्री राम कथा में। रामचरितमानस मां पाण राम कथा ॿुधी रहिया आहियूं सिंधी ॿोलीअ में। कल ताईं असां ॿुधोसीं अयोध्या मां बारात हली। राम त जनकपुर में ई आहे, बाक़ी ॿिया जेके अचणा हुआ राजा दशरथ उन्हनि जो परिवार भरत शत्रुघ्न शहर जा युवक ऐं ॿिए बि पुरुष पूरी तयारीअ सां हलिया। पर इन में राम जी माताऊं कोन हुयूं। इहो त शायदि ख़बर हूंदी तव्हांखे कि शादीअ में घोट जी माउ न वेंदी आहे, बारात न ॾिसंदी आहे। उहे न हुयूं। रस्ते ते उन्हनि जो स्वागत बि थिए पियो, सुठी व्यवस्था बि हुई, विश्राम। नदियूं पार करण लाइ मजबूत पुल ठाराया राजा जनक ऐं अची पहुता जनकपुर जे ॿाहिरि जिते उन्हनि जो निवास हो। हेॾां जनकपुर वारनि तयारी करे रखी हुई। उन्हनि खे परियां खां आवाज़ ॿुधण में आयो, आवत जान बरात बर सुन गह गहे निशान। उहे अॻवानी करण वारा नगाड़नि जो आवाज़ ॿुधी करे ऐं रथ हाथी घोड़ा ये सजाए करे हलिया उन्हनि जे स्वागत जे लाइ। हाणे उते आया, पाण सां गॾु स्वागत में छा खणी हलिया हुआ? खीर, शरबत, ठंडाई, पाणी, इहे सोन जे वॾनि कलशनि में भरे करे खणी हलिया ऐं ॿिए बि खाइण जूं शयूं उहे थाल में खणी हलिया। सुठा फल, सुंदर ॿिए बि शयूं, कपड़ा, गहना, मणियूं, रत्न, पक्षी भी, पशु भी, हाथी घोड़ा, ये सब खणी करे उते आया ऐं भेंट कयनि राजा दशरथ खे। इन हाणे पक्षी छो भेंट कयनि? वधीक न सोचजो, बस मनोरंजन जे लाइ। पक्षी मनोरंजन लाइ ऐं ॿिए हाथी घोड़ा सवारीअ जे लाइ। हाणे खाइण जूं शयुनि में ॾही, नमकीन, उहे कांवर भरे भरे करे उहे बि खणी आया। ये सभु खणी पहुता। बारात होॾां बीठी आहे
हेॾा ही बीठा आहिनि ज्ञानी ऐं मानी, ये आम्हूं साम्हूं आहिनि, पाण में हिक ॿिए सां ईअं मिलण लॻा, तुलसीदास लिखे थो ॼण ॿ समुंड पाण में मिलिया हुजनि। पोइ समुंड पाण में मिलंदा आहिनि त कुझु मर्यादा न हूंदी आहे, कोई पाणी केॾांहुं हली वेंदो, कोई किथे मिलंदो, कोई किथे मिक्स थींदो। ईअं ई हिक ॿिए जो स्वागत कनि पिया, गले मिलनि पिया, जंहिंखे जेको पियो अचे, जेको जंहिंसां मिले पियो, पहचान त हुई कोन, पर सम्मान पिया कनि कि सेण आहिनि असांजा। हर्ष परस्पर मिलन हित, कछुक चले बगमेल, जन आनंद समुद्र दुए मिलत, ब्याहे सुबेल। आनंद जा ॿ समुंड ॼण मिलनि पिया पाण में। होॾां तुलसीदास लिखे थो कि मथे अप्सराऊं बि गुलनि जी वर्खा करे गीत पे थियूं ॻाइनि। दोहो अथव 306। बरश सुमन सुर सुंदरी गावहीं, बरश सुमन सुर सुंदरी गावहीं, मुदित देव दुंदुभी बजावहीं, मुदित देव दुंदुभी बजाई, बरश सुमन सुर सुंदरी गावहीं। वस्तु सकल राखी नृप आगे, वस्तु सकल राखी विनय कीन तिन्ह अति अनुरागे, विनय कीन तिन्ह अति अनुरागे, विनय कीन तिन्ह अति अनुरागे। देवताउनि बि शहनाई वॼाई। हिननि सेवकनि यान जेके स्वागत वारा हुआ, इन्हनि सभु शयूं राजा दशरथ जे अॻियां अची रखियूं ऐं विनय करे चयूं, स्वीकार कयो। राजा दशरथ उहे सभु शयूं वरतियूं त सही, पर विरहण लॻा। हाणे इन्हनि में अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं हुयूं जेके राजा दशरथ जे हैसियत जे अनुकूल न हुयूं। नमकीन सोचे समझी त ॾिबो आहे, पर राजा दशरथ प्रेम पूर्वक स्वीकार कया, छो त प्रेम सां ॾिना विया हुआ। पोइ वरी राजा दशरथ अची विरहाए छॾियो ऐं घोर थियण लॻी, हिक ॿिए सां मिलनि पिया त जंहिंखे अचे पियो नोट घोरनि पिया ऐं कंहिंखे पिया ॾियनि। कुझु हुननि पासे जा याचक हुआ, कुझु हितां जा बि याचक, घुरण वठण वारा, स्वीकार करण वारा घोर। प्रेम समेत राय सब लीना, भय बख्शीश जाचक ही दीना, कर पूजा मान्यता बढ़ाई, जनवासे कहूं चले लवाई। वो आदर सत्कार थी वियो। पोइ अॻवानी करण वारा इन्हनि खे वठी हलिया जनवासा जी तरफ़, ज्ञानी वासो है न, जिते इन्हनि जी रहण जी व्यवस्था हुई। जनकपुर में ई राजमहल खां परे व्यवस्था हुई इन्हनि जी। जीअं अॼुकल्ह आउटर में मैरिज गार्डन कोन हूंदा आहिनि, तीअं ईअं शहर खां अलॻि सुठी व्यवस्था कई वई हुई। खुलासे एरिया में रूम ठाहिया विया हुआ। बसन विचित्र पवणे पर ही, ज्ञानिनि जे स्वागत लाइ छा कयो वियो, पर्दो जीअं कपिड़ो विछायो वियो कि इन जे मथां हलो,
ओस ताईं यानी वासे ताईं ओस ताईं परदा विछाया विया कि तव्हां इन जे मथां हलो। विछाईंदा पिया वञनि ऐं उन्हनि ते सभु हलंदा पिया वञनि। बसन विचित्र पावड़े पर ही, उनखे पावड़े चइबो आहे। देख धनद धन मद परिहर ही, जो तुलसीदास चए थो कि कुबेर जहिड़ो बि सोच में पइजी वियो कि इन्हनि खे एॾो पैसो आहे। ॾिसो, पैसे खां वधीक वैल्यू थींदी आहे उनजे ख़र्च करण जे ढंग जी। किथे सदुपयोग कजे पैसो, ख़र्च किथे कजे। हिते राजा जनक आज्ञा ॾिनी आहे कि कंजूसी न आहे, न थियणु खपे, सुठे मां सुठी हिननि जी आव भगत थियणु खपे। त उन्हनि खे वठी पिया अचनि। अति सुंदर दीनेहू जनवासा, जहां सभु कहूं सभु भांति सुपासा। उन्हनि खे सुंदर उहो जनवासा ॾिनो वियो जेको सुखद हो। सुखद माना वॾा रूम हुआ, कोई कंजस्टेड न, ऐं सभु सुविधाऊं उन में मौजूद। ऐं अञा सीता उन में अञा सुंदर कमु करे छॾियो। तुलसीदास लिखे थो कि सीता खे जीअं ख़बर पई कि बारात आई आहे त उन पंहिंजी थोरी शक्ति ॾेखारी ऐं उन शक्तिअ सां कुझु रिद्धियुनि सिद्धियुनि जो प्रभाव उन ज्ञानी वासे में थी वियो, जो सभिनीनि खे शयूं जेके मिलनि पियूं उहे अद्भुत पियूं लॻनि। जान सिंह बरातपुर आई, कच्छ निज महिमा प्रगट जनाई। हृदय सुमर सब सिद्धि बोलाई, भूप पहनऊ करन पठाई। हाणे सीता जे कमु कयो, सीता व्यवस्था सीता कई जो सभिनि खे सुख मिले, पर वॾाई कंहिंखे पई मिले? जनक खे। तुलसीदास चए थो भूप पहुनई करन पठाई। सभु तारीफ़ पिया कनि जनक जी। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, श्रेय कंहिं ॿिए खे मिलंदो आहे ऐं हथ कंहिं ॿिए जो हूंदो आहे। ख़ासि कर उन में बि स्त्रीअ जो, स्त्रियुनि में बि ख़ासि कर न्याणीअ जो कॾहिं कॾहिं वॾो हथ हूंदो आहे, पर श्रेय ॿिए खे मिलंदो आहे। छा त जॻह ठाराई अथई, छा त हिन शादी कई अथई, पुठियां हूंदो कंहिं ॿिए जो हथ आहे। हिते सीता लिकी करे वेठे वेठे ई उते व्यवस्था पई ॾिसे ऐं श्रेय जनक खे पियो मिले। सिद्धि सब सिय आयस अकन, गई जहां जनवास। लिए संपदा सकल सुख, सुरपुर भोग विलास। सुरपुर भोग विलास। अहिड़ियूं सुविधाऊं हुयूं ॼण स्वर्ग जूं सुविधाऊं, फैसिलिटीज़ अहिड़ियूं हुयूं जो ॼण स्वर्ग जहिड़ियूं। राम खे त ख़बर हुई कि सॼी सीता जी महिमा इहा। सिय महिमा रघुनायक जानी, हर शे हृदय हे तू पहचानी। राम खे ख़बर पई कि बारात आई आहे ऐं मुंहिंजा पिता बि आया आहिनि। इच्छा थी ॾाढी मिलण जी पिता सां, लक्ष्मण जी बि थी, पर इते बि राम जो शील, संकोच नज़र अचे थो कि जेसिताईं गुरु आज्ञा न करे असां कीअं चऊं। गुरुअ खे बि त ख़बर आहे न, विश्वामित्र खे पाण ई चवंदा, उन्हनि खे बि त हलणो आहे, त चुप करे बीठा ई आहिनि। पित आगमन सुनत दो भाई, हृदय न अति आनंद अमाई। सकु चही कहे न सकत गुर पाही, पित दर्शन लालच मन माही। पिता जे दर्शन जी लालच बि आहे, पर चई बि नथा सघनि। पर गुरु विश्वामित्र इहो ॾिठो त ॾाढो प्रसन्न थियो कि केॾा शीलवान ॿार आहिनि राजकुमार, कि मुंहिंजी आज्ञा जो इंतज़ार पिया था कनि।
विनय बण देखी उपजा और संतोष विशेषी राम सिया राम सिया राम जय जय राम। हर्ष बंधु दो हृदय लगाए पुलक अंग अम्बक जल छाए राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। गुरु विश्वामित्र जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। ये कहिड़ा ॻोढ़ा आहिनि? ये न कपट जा ॻोढ़ा आहिनि, न स्वार्थ जा, न दुख जा, न शोक जा। ही ॻोढ़ा आहिनि कि मूंखे एॾो सम्मान था ॾियनि। राम ऐं लक्ष्मण ही भगवान आहिनि। ईअं त कान्हे कि हिन जी महिमा ख़बर कान्हे कंहिंखे, तब मुंहिंजी आज्ञा जो इंतजार था कनि। ही भगवान धरतीअ ते धर्म जी, साधुअ जी, ब्राह्मणनि जी मर्यादा स्थापित करण ई आयो आहे। इहो सोचे हुनखे ॾाढो संतोष थियो विश्वामित्र खे। संतन महात्माउनि खे पंहिंजी पर्सनल चिंता कोन हूंदी आहे, हुननि खे समाज जी, देश जी, धर्म जी चिंता हूंदी आहे ऐं उन अनुसार उन्हनि खे या त संतोष थींदो आहे या असंतोष थींदो आहे। विश्वामित्र दुखी भी हो, चिंता हुई पहिरीं हुनखे, तब समाज जे लाइ, ऐं हाणे अॼु संतुष्ट थियो आहे विश्वामित्र, तब पंहिंजे लाइ न समाज जे लाइ। विश्वामित्र चयसि तो हलो चले जहां दशरथ जनवासे, उते हलिया जिते राजा दशरथ पंहिंजे रूम में हो। उन परियां खां ॾिठो गुरु विश्वामित्र ऐं मुंहिंजा ॿई ॿार राम लक्ष्मण अची रहिया आहिनि। उथियो राजा दशरथ। तुलसीदास चए थो ईअं सम्झो ॼण कोई माण्हू प्यासो हुजे, उञायल हुजे, उन वटि सरोवर हली अचे, ईअं थियो आहे। दशरथ प्रेम जो प्यासो आहे, पर अॼु राम लक्ष्मण ऐं गुरु टिन्हिनि सां प्रेम आहे, टई हलंदा पिया था अचनि। इहो राजा दशरथ ॾिठो त हिकदमि उथियो ऐं उथी करे हलियो। भूप बिलोके जबहि मुनि आवत सुतन समेत, उठे हर्ष सुख सिंधु महू, चले था हसी लेत, चले था हसी लेत। वो अची करे दशरथ पहिरीं विश्वामित्र सां मिलियो, पेरनि ते हथ ॿई रखी करे बार बार प्रणाम तो करे ऐं चरण जी धूल मस्तक ते तो लॻाए। विश्वामित्र उथारे राजा खे ऐं गले सां लॻायो। चयसि मन में चयसि तव्हांजे करे त पाण मूंखे वॾाई मिली आहे। सभु पिया था चवनि कि विश्वामित्र सुठनि राजकुमारनि खे वठी आयो आहे, त तव्हां आदरणीय आहियो। कौशिक राव लिए उरलाई, कहे आसीस पुछी कुशलाई। विश्वामित्र गुरु दशरथ खां हाल चाल तो पुछे कि सब ठीक आहे, कुशलता आहे। हिते हालचाल कंहिंखे पुछणु खपे, राजा खे या ऋषिअ खे? जेको लिखियल आहे उहो ई थियणु खपे न। तुलसीदास ग़लति थोड़ी लिखियो हूंदो। पर समाज में छा थी रहियो आहे, थियणु इहो खपे। ख़बर न हुजेव त अगरि कोई तव्हांजो गुरु हुजे न, त उहो तव्हां खां हालचाल पुछंदो, हा न, ईअं ई थियणु खपे न। या तव्हां उन खां पुछंदा ॿियो गुरु कहिड़ा हाल अथई? न न,
कल्ह गुरु पूर्णिमा ते हिकु मैसेज पियो हले कि हिन दुनिया में मूंखे जेतिरा बि माण्हू मिलिया सभु गुरु निकिता, त सभिनि खे प्रणाम, सभु गुरु ई निकिता। हू वारो गुरु उस्ताद त ॾाढा थींदा आहिनि, गुरूअ खां हालचाल पुछंदा आहिनि। अरे गुरु खां तूं छा थो, हू त सभु छॾे, उहे जेके परेशान करण वारा जंजाल आहिनि न, गुरु उहो छॾे चुको हूंदो आहे, उहो तो पालिया आहिनि। त हू तोखां पुछंदई कि अञा घणो फाथल आहीं, फाथल आहीं त माना कष्ट में आहीं। गुरु पुछंदई तोखां, गुरूअ खां थोड़ी या संत खां हालचाल पुछबो आहे। हा, या त पहिरीं हू पुछे ॾाढा ॼणा गुरूअ खां, पोइ उन घाटे में वेंदो, त घाटे में ईअं वेंदो, गुरूअ खां हालचाल कोई पुछे, ठीकु आहियो साईं, ठीकु आहियो, कमकार हले पियो, गुरूअ खां त गुरू चवंदो हा कमकार हले पियो। पोइ गुरू चुप थी वेंदो न, त हुनखे आशीर्वाद त मिलियो ई कोन, पाण गुरूअ खे मिली वियो, हुनजो जेको कुझु पुण्य हूंदो। त न, हिते आशीर्वाद विश्वामित्र ॾिनो राजा खे, हालचाल बि पुछो विश्वामित्र गुरूअ, ऐं ईअं ई थियणु खपे। कहे आसीस पूछी कुशलाई, पुन दंडवत करत दो भाई, देख निरपति उर सुख न समाई। पोइ वरी ॿिन्हिनि भाउरनि पंहिंजे पिता खे प्रणाम कयो, पेरे पिया। राजा जे सुख जी बखान नथो करे सघिजे, एॾो प्रेम, एॾो सुख राजा खे प्रगट थियो। देख नरपति उर सुख न समाई, सुत हीअं लाए दुस्सह दुख मेटे। राजा जो दुख नास थी वियो, जेको विछोड़े जो दुख हो उहो दूर थियो। ॼण मृतक शरीर प्राण जन भेटे, ॼण कोई मुअल हुजे ऐं वापसि प्राण अची विया हुजनि। राजा जी अहिड़ी हालत थी, राम ऐं लक्ष्मण ॿिन्हिनि खे गले लॻाए बीठो आहे ऐं ॾाढो प्रेम सां भरियल आहे। पोइ राम ऐं लक्ष्मण वशिष्ठ गुरूअ खे पेरे पिया, पहिरीं पिता सां मिलिया। पोइ हाणे हिन में हू न कजो कि ईअं छो, राजा त पहिरीं गुरूअ सां मिलियो पोइ पुटनि सां, त राम लक्ष्मण पहिरीं गुरूअ सां, न न, सिधो सिधो जीअं हले थो न तीअं हलणु ॾिजे। ॾाढनि खे नेतागिरी करण जो शौक़ु हूंदो आहे, त पोइ उहे चवंदा आहिनि हुन हीअं कई त हिन खे बि हीअं करणु खपे। जीवन में ईअं कंदा आहिनि, हीअं करणु खपे, हुनखे हीअं करणु खपे। पर बिल्कुलु सिधो सो हले पियो थो कि राम लक्ष्मण दशरथ खे पेरे पिया, भाकुर पातन। पोइ गुरु वशिष्ठ सां मिलिया, इन में का बुराई कान्हे, का दिक़त कान्हे, बस नेतागिरीअ खे जगह ई कान्हे राम कथा में। पुन वशिष्ठ पद सिर तिन नाए, प्रेम मुदित मुनि बर उर लाए। उन्हनि बि प्रेम सां भरिजी करे भाकी पाती राम लक्ष्मण खे वशिष्ठ मुनीअ। पोइ ॿिया जेके ब्राह्मण आया हुआ सभिनीनि सां मिलिया भाउर। विप्र ब्रंद बंदे दूं भाई, मन भावती आसीसे पाई, ऐं आशीर्वाद पातन। हाणे हे बि मिलिया भरत ऐं लखन, भरत शत्रुघ्न। भरत सहानुज कीन प्रणामा, इन्हनि प्रणाम कयो। राम उन्हनि खे मथे खयो, लिए उठाए लाए उर रामा, ऐं गले सां लॻायो। हर्षे लखन देख धो भ्राता, मिले प्रेम परिपूरत गाता। चारई भावर पाण में मिलिया, प्रेम पूर्वक मिलिया, ख़ुशीअ सां मिलिया। पोइ सॼे परिवार सां मिलिया राम लक्ष्मण। पुरजन परिजन जातिजन, जाचक मंत्री मीत, मिले जथा विधि सभें प्रभु, परम कृपाल विनीत। परिवार सां मिलिया, अयोध्या वासियुनि सां मिलिया, अलॻि अलॻि जातियुनि जे माण्हुनि सां मिलिया, याचक बि जेके आया हुआ उन्हनि सां बि मिलिया, मंत्रियुनि सां मिलिया ऐं दोस्तनि सां मिलिया। सभिनि सां भॻवान राम मिलियो। त जेका बारात आई हुई उहा शीतल थी वई, माना
सभिनि खे थदकार पहुती, मन खे राहत आई। हो राम ही देख बरात जड़ानी, प्रीत की रीत न जात बखानी। नृप समीप सोहै सुत चारी, जन धन धर मांदिक तनु धारी, जन धन धर मांदिक तनु धारी। चारई पुट राजा दशरथ सां गॾु ईअं पिया सुहन ॼण धर्म अर्थ काम ऐं मोक्ष। हाणे हिन में धर्म कहिड़ा, अर्थ कहिड़ा? इन में अर्थ आहे शत्रुघ्न, छो त शत्रुघ्न सभिनि खां नंढो आहे ऐं चइनि पदार्थनि में अर्थ सभिनि खां नंढो आहे धन। त शत्रुघ्न आहे अर्थ, लक्ष्मण आहे काम। काम जॾहिं सूरपनखा आई हुई त लक्ष्मण ते मोहित थी हुई। पोइ लक्ष्मण चयईंसि, भाई मां त सेवक आहियां, तूं मुंहिंजे स्वामीअ ॾे वञ। त लक्ष्मण आहे काम। भरत आहे धर्म, धर्म जी पालना हुन कई। राम आहे मोक्ष। त चारई आहिनि धर्म अर्थ काम मोक्ष। हाणे ॾिसो जोड़ी, ॾिसो राम लक्ष्मण माना मोक्ष ऐं काम जी जोड़ी, अर्थ ऐं धर्म जी जोड़ी। जीवन में अर्थ धर्म सां सुठो लॻंदो आहे, पैसो धर्म सां ई सुठो लॻंदो आहे, ऐं मोक्ष कामनाऊं जॾहिं पूरियूं थी वेंदियूं आहिनि तॾहिं मोक्ष त ईंदो आहे, असली मोक्ष। पर कामनाऊं पूरियूं थींदे ई मुक्ति मिलणु खपे। इहा सोचण जी ॻाल्हि आहे कि छा कामना पूरी थियण ते असां मुक्त थींदा आहियूं? थींदा हुजूं हा त इहे थियनि ई न हा पंथ बंथ। हर कामना पूरी थियण ते मुक्ति थियणु खपे, हिकु हिकु कामना पूरी थियण ते मुक्ति थियणु खपे। पोइ आख़िरीअ में कामना बचे ई न ऐं मोक्ष अची वञे। त काम ऐं मोक्ष गॾु हूंदा आहिनि, अर्थ ऐं धर्म गॾु सुहंदा आहिनि। वरी राम ऐं भरत जी बि समता चई वई आहे कि राम ऐं भरत ॿई हिकु जहिड़ा। त पोइ ईअं चऊं कि मोक्ष ऐं धर्म ॿई सेम ई आहिनि। जेको धर्म ते हले थो सो मुक्ति आहे, ऐं जिते अर्थ ऐं काम आहे, जिते शत्रुघ्न ऐं लक्ष्मण आहिनि ॿई सॻा भाउर, त अर्थ सां कामनाऊं पूरियूं थींदियूं आहिनि, धन सां कामनाऊं पूरियूं थींदियूं आहिनि। त चारई भाउर धर्म अर्थ काम मोक्ष। इहा व्याख्या मां थोड़ी देर पहिरियों ॿुधी, किथे न फेसबुक ते लाइव पियो हले, NDTV इंडिया जो सुधांशु त्रिवेदी, उन खां हींअर ई सत्संग ते वेहण आयमि त बि मोबाइल चालू हुई, त केॾो योग ठही आयो। उहो त ॿुधाए पियो असांजो हिंदू धर्म केतिरो विशाल आहे ऐं उनजी हिकु हिकु शइ जे पुठियां छा आध्यात्मिक रहस्य आहे। त कंहिं इहो पुछियोसि प्रश्न कि राम सां लक्ष्मण छो वियो, भरत छो न वियो? त हुन चई कुझु बि थिए हा न, तव्हां प्रश्न कयो ई आहे। भरत बि वञे हा त चओ भरत छो वियो? पोइ उन ते हिन ॿुधायईं कि काम धर्म मोक्ष सां काम जी जोड़ी आहे ऐं अर्थ सां धर्म जी। त चारई ॿार राजकुमार राजा दशरथ सां ईअं था सुहन ॼण धर्म अर्थ काम मोक्ष। हाणे जेके नगरवासी हुआ जनकपुर जा, उहे त फेरियूं पाइनि पिया बारात खे ॾिसण लाइ। उन्हनि बि जॾहिं दशरथ खे ॾिठो त चवण लॻा ॾाढा सुंदर था लॻनि,
चारई राजकुमार पंहिंजे पिता सां गॾु ऐं गुलनि जी वर्खा करे हली पिया वञनि। पोइ हाणे स्वागत जे लाइ आया ख़ासि माण्हू। ज्ञानी वासे में राजा जनक जे तरफ़ां ख़ासि माण्हू आया आहिनि, जेका रामसत थींदी आहे। उनमें केरु आयो? शतानंद, गुरु शतानंद, ब्राह्मण, मंत्रीगण, मागध, सूत, विद्वान ऐं भाट, इन्हनि अची करे रामसत कई ऐं स्वागत कयो ऐं पुछऊं कंहिं शइ जी आवश्यकता हुजे त ॿुधायो। पोइ आज्ञा वठी करे वापसि वया। हीअ बारात ॾाढो पहिरीं अची वई आहे शादीअ खां। प्रथम बारात लगन ते आई, शादीअ खां ॾाढो पहिरीं, महीनो पहिरीं अची वई आहे। तातेपुर प्रमोद अधिकाई, पर कोई भी माण्हू इहो नथो चए कि जल्दी छो आया आहिनि, कोई भी नथो चए। बल्कि सभु चवनि था महीनो त ॾाढो घटि आहे, चवनि था हाणे महीनो ई बचियो आहे, त हे विधाता ईअं कुझु कर कि ॾींहं लंबा खीच, ॾींहं लंबा थींदा वञनि। जीअं तुंहिंजो ॾींहुं आहे न, तीअं असांजा ॾींहं करे छॾ। न त अॼु कहिड़ो ज़मानो आहे, शादीअ में इन्विटेशन वञे थो 2 ॾींहंनि जो कार्यक्रम, बसि 2 ॾींहंनि जो अथव, पहिरीं न अचिजो, 2 ॾींहं अथव अचण लाइ रुगो, इन खां पोइ न। हिकिड़े अलाए कहिड़े शहर में हिकिड़े दोस्त पंहिंजे दोस्त ते क्लेम कयो आहे मानहानीअ ते। उन चयईं हिन मूंखे शादीअ ते घुरायईं पर बारात में कोन वठी वियो, त 50 लखे जो मानहानीअ जो दावो ठोकियो अथई। भई मूंखे वठी छो न वियो, मुंहिंजो अपमान आहे। त हुन ॾिनई पंहिंजूं दलीलूं, भई छो न वठी आयासीं, कुझु बि थो थी सघे। त अॼु त इहो ज़मानो आहे। नगरवासी चवनि था ब्रह्मानंद लोग सब लही, बढ़ो दिवस निस विधि सन कहीं। सभिनि खे ॼण ब्रह्मानंद पियो, आनंद पियो मिले। हर कंहिंखे उत्साह लॻो पियो आहे कि अयोध्या मां बारात आई आहे, त बार बार ॾिसण बि वञनि पिया माण्हू उन्हनि खे। हर कोई पियो चए कि महीनो न हुजे, अञा लंबो टाइम इहे रहनि हिते। ऐं सभु ॻाल्हियूं कनि था कि राम सिय शोभा अवध सुकृत, अवध दो राज, जंहिं त पुरजन कहीं अस मिल नर नारी समाज। सॼे जनकपुर में जिते भी माण्हू मिलनि पिया पाण में, चाहे पुरुष चाहे स्त्रियूं, त इहो ई पिया चवनि कि राम ऐं सीता ॿई सुंदर आहिनि, इन खां वधीक ॿियो कोई सुंदर कान्हे। ऐं ॿिन्हिनि जा पीउ जेके आहिनि उन्हनि को ॾाढा वॾा पुण्य कया हूंदा। इन करे हिननि खे अहिड़ा ॿार मिलिया आहिनि। जनक सुकृत मूरत बेदेही, जनक राजा जनक जा पुण्य सीता जे रूप में प्रगट थिया आहिनि ऐं दशरथ जा पुण्य राम जे रूप में। इन सम काहू न शिव अवराधे, काहू न इन समान फल लादे। के चवनि था जरूर इन्हनि भगवान शिव जी आराधना कई हूंदी, शिव जे आराधना बिना इहे शुभ फल मिलंदा ई कान्हनि, इन्हनि जरूर शिव जी आराधना कई हूंदी। इन सम काहू न शिव अवराधे, काहू न इन समान फल लादे। चवनि था हिननि जे समान जगत में न को कोई थियो आहे, न को कोई थींदो। ऐं असां बि, उहे था चवनि नगरवासी, असां बि ॾाढा भाग्यशाली आहियूं जो जन्म वठी करे जनकपुर जा वासी थियासीं, जो असां राम ऐं सीता जी छवि ॾिठी आहे। असां जहिड़ो पुण्यात्मा ॿियो केरु हूंदो जेको, चवनि त सही था, ॿियो केरु पुण्यात्मा हूंदो जो राम ऐं सीता जी शादी ॾिसंदा। मायूं सुंदर वाणीअ वारियूं मायूं सुंदर वाणीअ सां ॻाल्हाइनि थियूं, चवनि थियूं कि असां जे लाइ सुठी ॻाल्हि इहा बि आहे कि शादी त थी वेंदी
पोइ वरी जॾहिं राम साहुरनि में ईंदो त वरी असांखे दर्शन थींदो ऐं भाउ खे बि वठी ईंदो गॾु। त जॾहिं जॾहिं साहुरनि में ईंदो तॾहिं तॾहिं असांखे दर्शन थींदो ऐं असांजा नेत्र सफल थींदा। बड़े भाव विधि बात बनाई, नयन अतिथि होई तो भाई राम। सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम। हिकिड़ी वरी चवण लॻी कि हिननि जा ॿ भाउर बि ॾाढा सुंदर आहिनि, भरत ऐं शत्रुघ्न। काश उन्हनि जी बि शादी हिते ई थिए। राजा जनक जा ॿ भाउर बि हुआ, उन्हनि जूं बि धीअरूं आहिनि, त काश हिननि ॿिनि जी बि शादी थिए। उहे इहो त चवनि मायूं कि ईअं थी वञे न त असांजा भाग खुली वञनि। जीअं पलहो पाइबो आहे न असां सिंधियुनि में, ही पलहो थियूं पाइनि, आंचल फैलाए करे, झोल झले करे। अॼु खां 40 शुरू थिया न, अॼु खां तव्हांखे वाधायूं, झूलेलाल 40 जूं लख लख वाधायूं। त पलहो जो मतिलबु आहे झोल झले करे ऐं कुझु प्रार्थना करणु। पर हूअं छा आहे, माण्हू पंहिंजे लाइ घुरंदो आहे। ही जनकपुर जूं मायूं पंहिंजे लाइ न इन लाइ थियूं घुरनि कि सभिनि खे सुख मिले। कहिड़ी छा थियूं घुरनि कि चइनिनि भाउरनि जी शादी हिते थिए, चइनिनि जी। राम जी त पक्की थी वई, बाक़ी लक्ष्मण, शत्रुघ्न ऐं भरत, इन्हनि जी बि हिते शादी थिए। उन्हनि जो वर्णन कनि था कि ईअं सभु थिए। हिकु छंत में इहा आहे, उपमान को कहे दास तुलसी, कतहु कवि को विद कहे, बल विनय विद्याशील शोभा, सिंधु इनसे अहे, पुर नारी सकल पसार अंचल। अंचल माना आंचल, रओ जेको आहे फैलाए करे ऐं कुझु घुरण। पुर नारी सकल पसार अंचल, विधि बचन सुनावही, ब्याहूं चारऊ भाई एहि पुर, हम सुमंगल गावही, हम सुमंगल गावही। त हिकिड़ी चवण लॻी कि ज़रूरु इहो पूरो थींदो असांजो मनोरथ, छो त भॻवानु शिव कृपा कंदो। ईअं चवनि थियूं। ऐं अॻिते वर्णन अचे थो कि स्वयंवर में जेके सुठा राजाऊं आया हुआ न, सुठा धर्मात्मा राजा, उहे विया कोन हुआ, उहे रहिया पिया हुआ सिर्फ़ इन लाइ कि दर्शन थिए असांखे सभिनीनि जो। त उहे उते रहिया पिया आहिनि। जे निरप सीय स्वयंवर आए, देख बंधु सभु तिन सुख पाए। उन्हनि चइनिनि भाउरनि खे गॾु ॾिठो ऐं उन्हनि जो ॼण 4 धाम थी विया। हो उन ई इंतजार में वेठा हुआ ऐं पोइ वरी पंहिंजे पंहिंजे घर हलिया विया। शादीअ सां कोई मतिलबु न, बसि दर्शन करण लाइ रुकिया पिया हुआ। पोइ हाणे उहो ॾींहुं बि आयो, महीनो गुज़री वियो, शादीअ जो ॾींहुं आयो। मंगल मूल लगन दिन आवा, हम ऋतु अगहन मास सुहावा। आज मेरे राम की शादी है,
आज मेरे राम की शादी है, आज मेरे राम की शादी है, राम की शादी है, मेरे श्री राम की शादी है, राम की शादी है, मेरे श्री राम की शादी है। ओ लगता है जैसे सारे संसार की शादी है, आज मेरे राम की शादी है। बनी है खूब जोड़ी सिया राघव की जोड़ी, बनी है खूब जोड़ी सिया राघव की जोड़ी, खुशी से नाचे है मन, मिला सजनी को साजन, खुशी से नाचे हैं मन, मिला सजनी को साजन। जनक नंदनी से प्रभु श्री राम की शादी है, आज मेरे राम की शादी है। ओ राम की शादी है, मेरे घनश्याम की शादी है, राम की शादी है, मेरे राम की शादी है। मुस्काए मुझे राघव मिल जाए, सिया जी मुस्काए मुझे राघव मिल जाए। मेरी थी यही तमन्ना पूरी हुई तमन्ना, मेरी थी यही तमन्ना आज पूरी हुई तमन्ना। हो लगता है जैसे सारे ब्रह्मांड की शादी है, आज मेरे राम 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 की शादी शुभ लगन मुहूर्त सी, बड़ा शुभ लगन मुहूर्त राम की सुंदर मूरत, कैसा संयोग बना है, कैसे संयोग बने हैं, सिया राघव जी मिले हैं, सिया राघव जी मिले। हो
शादी है, आज मेरे राम, आज मेरे राम की शादी है, राम की शादी है, मेरे श्री राम की शादी है, राम की शादी है, मेरे श्री राम की शादी है। आज मेरे राम की शादी है, आज मेरे राम की शादी है, आज मेरे राम की शादी है। सब प्रसन्न लगा प्यान कि अज राम जी शादी आ, मंगल मूल लगन दिन आवा। वो कहिड़ो महीनो हो, कहिड़ो मौसम हो, हिम ऋतु अगहन मास सुहावा। हिम हेमंत ऋतु, अगहन माना नाहरीअ जो महीनो, कारकतन खां पोइ वारो। ग्रह तिथि नखत जोग बरबारू, लगन सोध विधि की न विचारू। ब्रह्मा ठायई उहा पत्रिका, शादीअ जो मुहूर्त ब्रह्मा कढियई ऐं उहो नारद खे ॾिनई। नारद खे ॾेई करे चई जनकपुर खणी वञ। उहो नारद जॾहिं आयो त राजा जनक ब्राह्मणनि ॾे निहारियो कि हे त खणी आयो आहे ब्रह्मा जो मैसेज। असां ब्रह्मा खे चयो बि कोन हो, पर हाणे अलॻि अलॻि त कान्हे मुहूर्त। जनक चए थो तव्हां बि पंहिंजे ब्राह्मणनि खे थो चए तव्हां जेको मुहूर्त कढियो अथव उहो कॾहिं जो आहे। उन्हनि चयो असां बि इहो ई कढियो आहे, जेको हुन ॿुधायो अथई ब्रह्मा, असां बि इहो ई सभु उहो ई कढियो आहे। ऐं सुनी सकल लोगन यह बाता, कहें ज्योतिषी आही विधाता। त माण्हू चवण लॻा कि दशरथ वारा माण्हू कि हितां जा त माण्हू ब्राह्मण बि ब्रह्मा जे समान ज्योतिषी आहिनि। धेनु धूर बेला। हाणे शादीअ जो समय कहिड़ो? शिव जी शादी थी हुई राति जो ऐं रोटी पहिरियों, हिन में आहे शादी पहिरियों। केॾी महिल धेनु धूरी बेला, बिमल सकल सुमंगल मूल। गोधूली वेला चइबो आहे, जेॾी महिल गायूं वापसि मोटिन त उहे धूल उॾाईंदियूं ईंदियूं आहिनि, उनखे गोधूली वेला चइबो आहे। शाम जो 4 बजे खनि इहो मुहूर्त कढियो वियो, इन टाइम ते शादी थींदी। त सभिनी चयो ठीकु आहे। विप्रन कहू विधे सन, जन सगुन अनुकूल। ऐं शतानंद खे चयो वियो, राजा जनक चई कि तव्हां हुननि खे चओ, कुंवारे घोटे ताउनि खे, कि जिते रहियल आहिनि उतां खां वठी मंडप ताईं अचनि, बारात कढी ईंदा, बारात कढी करे ईंदा। त हुननि अची करे उन्हनि खे ॿुधायो। ऐं जीअं ई उते ख़बर पई कि भाई हाणे बारात जी तयारी कयो ऐं उते हलो, त सभु तयारी करण लॻा। शंख निशान पनव बहु बाजे, मंगल कलश सगुन शुभ साजे। सुभग सुहासिन गावें गीता, करें वेद धुन विप्र पुनीता। उहे त तयारी कनि पिया ऐं मथे बि हलचल थियण लॻी, देवताउनि में बि। देवताऊं बि हुन बारात ते नज़र रखी वेठा हुआ। उहे बि तयारी पिया कनि कि असां बि बारात में हलंदासीं। भाग्य विभव अब देश कर देख, देव ब्रह्मादि लगे सराहन। सहस मुख जान जन्म निजवादी। देवताऊं चवनि था कि दशरथ ॾाढो भाग्यशाली आहे। ऐं ॿिया बि देवताऊं चवनि था, ब्रह्मा बि ईअं चए थो। उहे देवताऊं गुलनि जी वर्खा बि था कनि बारात जे मथां। अञा बारात बीठी आहे, उन्हनि जे मथां वर्खा बि था कनि ऐं सुंदर मंगल गीत ॻाए आशीर्वाद बि था ॾियनि। हाणे उन्हनि बि तयारी कई आहे कि असां बि बारात सां गॾु गॾु हलंदासीं। उहे बारात में कीअं शामिल थिया उहो वर्णन अचे थो। सभु
राम जी शादी ॾिसण जे लाइ गॾु पिया था थियनि। हुननि खे पंहिंजा लोक न पिया वणनि, राम जी बारात पई वणे। शिव भगवान उते देवताउनि खे सम्झाए थो कि इहा का वॾी ॻाल्हि कान्हे कि तव्हांखे पंहिंजा लोक तुच्छ था लॻनि ऐं अॼु जनकपुर वणे थो छो त प्रभु श्री राम उते आहे। इहा का आश्चर्य जी ॻाल्हि कान्हे। ब्रह्मा चए थो हिननि रचना एॾी सुंदर कई आहे मंडप जी जो मां बि न करे सघां। त शिव चए थो इहो ई त मुंहिंजे प्रभु श्री राम जो महात्म आहे। ऐं वरी सीता जो हुन सां गॾु आहे, उनजी शक्ति जंहिंजो नालो वठण सां ई अमंगल जी जड़ कटिजी वेंदी आहे ऐं चारई पदार्थ मुठीअ में अची वेंदा आहिनि। उहे आहिनि ही राम ऐं सीता। जिन कर नाम लेत जग माही, सकल अमंगल मूल न साही। करतल हुअई पदार्थ चारी, तेईसीय राम कहे कामारी। कामारी केर? शिव। उहो उन ईअं चयो। पोइ वरी देवताउनि खे सम्झाए भगवान शिव पंहिंजे बैल ते वेठो ऐं अॻियां वधियो। बारात में राम जो वर्णन थो अचे कि राम जेको आहे ॾाढो सुंदर, उनजो शरीर कहिड़ो आहे? मोर जो जीअं गलो थींदो आहे न, अहिड़े रंग जो शरीर आहे, वणन श्याम शरीर आहे ऐं सुंदर आभूषण आहिनि, सुंदर जेके जेके सूट कनि। सरद बिमल विधु बदन सुहावन। मुख कहिड़ो आहे? शरद पूर्णिमा जे चंद्रमा जे समान मनोहर। अखियूं कहिड़ियूं आहिनि? कमल जे गुल जे समान राजीव लोचन। ऐं सकल अलौकिक सुंदरताई, सॼो हुन जो भगवान जो सॼो शरीर ई सुंदर आहे। भावर जेके आहिनि भरत शत्रुघ्न लक्ष्मण, इहे बि घोड़नि ते वेठा आहिनि। इहे बि घोड़नि ते वेही करे ऐं उन्हनि घोड़नि खे नचाइनि पिया था, छो त इहे घोड़ा उतां खां खणी आया आहिनि। इहे हिननि जा पर्सनल घोड़ा आहिनि भावरनि जा। राजकुंवर बर बाज देखावही, बंस प्रशंसक बरद सुनावही। हाणे अचे थी वारी भगवान राम जंहिं घोड़े ते वेठो न, उन घोड़े जो वर्णन थो अचे। जेही तुरंग पर राम विराजे, गति बिलोक खगनायक लाजे। कहीं न जाए सब भांति सुहावा, बाज बेश जन काम बनावा। तुलसीदास चए थो वो घोड़ो कोन हो, कामदेव हो, एॾो सुंदर। कामदेव ई घोड़े जो रूप धारण करे अॼु आयो आहे ऐं प्रभु श्री राम उन ते वेठो आहे। प्रभु श्री राम जी बारात हलिया, प्रभु श्री राम जी बारात हलिया। राम सां मिलंदी सीता मैया, दुहिल शहनायूं वॼन बाजा। पाण बणियो प्रभु घोट राजा। प्रभु श्री राम जी बारात हलिया, राम वठण हलियो सीता मैया।
माथे ते ॼण चंड जो चिमकार थियो। सांवरी सूरत मन मोहींदड़या, सांवरी सूरत मन मोहींदड़या, दिल खे वणे सा सीरतया। प्रभु श्री राम जी बारात हलिया, राम सां मिलंदी सीता मैया। विष्णु ऐं शिव आया, देवियों साण वठी आया। ब्रह्मा विष्णु ऐं शिव आया, देवियों साण वठी आया। इंद्र समते सभई देवता, पंहिंजा लोक छॾे आया। भरत शत्रुघ्न लखन भी हुआ, भरत शत्रुघ्न लखन भी हुआ। अयोध्या वासिन सां धूम मचिया, प्रभु श्री राम जी बारात हलिया। राम सां मिलंदी सीता मैया, दुहिल शहनायूं वॼन बाजा। पाण बणियो प्रभु घोट राजा। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। उहे देवताऊं पिया था दर्शन कनि उन बारात जो, ऐं धीरे धीरे शामिल भी पिया था थियनि, बारात में मिलंदा पिया था वञनि। वर्णन अचे थो, जंहिं बरबाज राम असवारा, तंहिं सारदऊं न बरने पारा। जंहिं घोड़े ते रामचंद्र सवारा, उन जो वर्णन सरस्वती भी नथी करे सघे। तुलसीदास चए थो, जीअं सावण में बादल गरजंदा आहिनि ऐं मोर नचंदो आहे, तीअं राम ऐं घोड़े जी जोड़ी आहे। मतलब राम खे ॾिसी घोड़ो मचलजे पियो थो। भगवान शंकर खे घणा नेत्र आहिनि ख़बर अथव? अखियूं घणियूं आहिनि? 3 न 15। 5 मुख आहिनि भगवान शिव खे, त 15 नेत्र। अच्छा, ब्रह्मा खे घणियूं अखियूं हूंदियूं? 4 मुख, 8। ऐं कार्तिकेय खे 6 मुख, तो 12। 6 मुख तो 12 अखियूं। अच्छा, ये ॿियो कोई बचो छा? तुलसीदास चए थो कि भगवान शिव 15 अखियुनि सां दर्शन कयो ऐं उनखे प्रसन्नता हुई कि मूंखे 15 नेत्र आहिनि। ऐं ब्रह्मा खे 8 नेत्र, कार्तिक खे वरी ब्रह्मा खां भी वधीक, तो उन लाइ लिखे तो 1.5 गुणा वधीक दर्शन जो लाभ कार्तिकेय वरतो ब्रह्मा जे मुकाबले। ॾिसो, शंकर राम रूप अनुरागे, नयन 5-10 अति प्रिय लागे। भगवान शिव चए थो मूंखे 15 नेत्र आहिनि, अॼु मूंखे सुठो थो लॻे 15 अखियुनि सां मां दर्शन। हाणे ॿुधायो, 1 अखि हुजे या 2 हुजनि या 3 हुजनि, माण्हू ॾिसंदो त ओतिरो ई न, पर ईअं कान्हे। हिते छो कल्पना कई, कामना कई वई आहे? सभु देवताऊं था चवनि असांखे रुगो 2 नेत्र आहिनि, ॿियनि खे हेॾा नेत्र। ॾिसो, उमिरि जे हिसाब सां पंहिंजी अखियुनि जी रोशनी घटि थी वेंदी आहे न।
क्षीण थी वेंदी आहे। त पोइ छा चाहींदा आहियूं, काश 2 अखियूं ॿिए हुजनि हा सुठियूं नयूं, त असां अञा सुठो ॾिसी सघूं। त ईअं सम्झो जिन वटि 2 खां वधीक अखियूं आहिनि उहे भाग्यशाली आहिनि। उन वक़्तु जेॾी महिल राम खे घोड़े ते वेठल ॾिसी रहिया आहिनि बारात में, दूल्हे जे वेश में, उते इहा गिनती पई थी थिए कि अखियूं कंहिं वटि वधीक आहिनि, उहो ओतिरो भाग्यशाली आहे। त उन में इंद्र अॻियां अची वियो, चई मूंखे 100 अखियूं आहिनि ऐं अथसि बि। इहा कथा तव्हांजी ॿुधल हूंदी न। हुनखे पहिरीं त सराप मिलियो गौतम ऋषिअ जो, पोइ वरी हुनखे पहिरीं चयो वियो कि भग तुंहिंजे शरीर में 100 भग छेद थी वेंदा। पोइ वरी ऋषिअ चयो वईंसि जंहिं ॾींहुं राम भॻवान बारात कढंदो ओॾी महिल इहे भग तुंहिंजा नेत्र ठही वेंदा। त अॼु इंद्र ॾाढो प्रसन्न आहे। राम ही चितव सुरेश सुजाना, गौतम श्राप परम हितमाना। ऐं बाक़ी एॾा विष्णु भी ॾिसी रहियो आहे राम खे, लक्ष्मी भी ॾिसी रही आहे, सभु मोहित थी रहिया आहिनि, कार्तिकेय भी, ब्रह्मा भी। ये सभु इंद्र सां ईर्ष्या पिया था कनि कि इंद्र खे सभिनि खां वधीक नेत्र आहिनि। देव सकल सुर पति सिहाई, आज पुरंदर सम कोऊ नाही। मुदित देवगन राम ही देखी, नृप समाज दो हर्ष विशेषी। पर तॾहिं बि सभु प्रसन्न आहिनि कि असां राम जो अॼु दर्शन करे रहिया आहियूं। ऐं गुलनि जी वर्खा पिया कनि ऐं इहा बारात हले पई। स्त्रियूं बि हलण लॻियूं, जेके देवताउनि जूं स्त्रियूं आहिनि उहे बि हलण लॻियूं ऐं इहा बारात हले पई। असां इते सत्संग खे विराम था ॾियूं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।